अस्सलाम वालेकुम एवरीवन तव्हां सभिनी खे इंडस डायलॉग ते भलीकार। अॼु इंडस डायलॉग खे बि तक़रीबन के साल मुकमल थियो आहे एंड आई बिलीव इफ आई रिमेंबर के जॾहिं असां पहिरियों दफ़ो को सेशन कयो हो त उहो 3 कलाकनि जो तवील सेशन हो एंड उहो मुकमल जेको आहे फ़लस्तीन जे कास ते हो। सो उन खां पोइ असां उन्हनि जी ड्यूरेशन घटाईंदा वियासीं मुख़्तलिफ़ सेशंस जी ऐं उहो आख़िरी में अची कोई 17-18 मिंटनि ते अची पहुतो। सो जेके बि दोस्त असांजा ॿुधंदड़ आहिनि उन्हनि खे आउं इहो अॻुवाट ई ॿुधाईंदो हलां त हीउ सेशन तवील थियण वारो आहे, हीउ सेशन डिटेल थियण वारो आहे। हीउ सेशन उहो मुकमल जेको जंग जो हिकिड़ो साल आहे फ्रॉम अक्टूबर 7 टू द अक्टूबर 8 2024 उन्हनि जूं जेके बि समाल डिटेल्स आहिनि उन्हनि ते असां डिस्कस कंदासीं ऐं उन में घणियूं शयूं अचे थियूं वञनि जिन ते असां सेपरेटली डिस्कशन न करे सघियासीं। मिसाल जे तौर ते जेको ईरान मौजूदा रिटेलिएट कयो हसन नसरुल्ला ऐं हानिया जे क़त्ल जो बदिलो हुननि चयो त असां वरितो आहे इसराइल ते डायरेक्ट अटैक करे। सो उन ते असां डिस्कस न करे सघियासीं ऐं पोइ जेको इसराइल सिस्टमेटिकली जेके बि एक्सेस जा अॻुवान हुया उन्हनि खे उन क़त्ल कयो ऐं हाणे आख़िरी मंसूर जे लफ़्ज़नि में त हिकिड़ो ई पोड़ो बचियो आहे एक्सेस जो अॻुवान, उहो आहे आयतुल्ला खामनई। सो हाणे खामनई जेको आहे उहो अकेलो बचियो आहे त पोइ छा रिजीम ख़तरे में आहे, यानी जेका ईरानी रिजीम आहे उन पूरी जेको इहो सिस्टम आहे एक्सिस ऑफ रेजिस्टेंस अगेंस्ट द इंपीरियल फोर्सेस ऑफ यूनाइटेड स्टेट्स एंड वेस्टर्न कंट्रीज़ एंड इज़राइल उन्हनि जे ख़िलाफ़ हिकिड़ो जेको मुहाज़ आहे छा उहो बंदि थियण वारो आहे या त उहो वधीक मज़बूत थियणु वञे पियो। सो इहे समूरा मामलात आहिनि जिन खे असां इन डिटेल हिन सेशन में कंदासीं। मंसूर कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। मिडल ईस्ट जे अंग अखरनि खां आङुरियुनि ते कोन असां सिंधी में चवंदा आहियूं त उहो हुनखे आङुरियुनि ते यादि आहे, माना 1 2 3 4। सो ईअं हुनखे मिडल ईस्ट जा मामला जेके आहिनि उहे आङुरियुनि ते यादि आहिनि ऐं आङुरियुनि ते जेको आहे उहो ॻणे तव्हांखे ॿुधाईंदो मिडल ईस्ट जी जेका बि सियासत आहे हुन कैलकुलेट कंदो। सो मंसूर खे वेलकम करियूं था ऐं शुरूआती क्वेश्चन करियूं था। मंसूर रिजीम ख़तरे में आहे या न आहे? पहिरीं त इन सवाल जो जवाबु ॾियो, पोइ पाण आयत हसन नसरुल्ला जे क़त्ल ऐं इसराइल ऐं जेको मौजूदा जंग जी सूरत हाल उन ते अचूं था। हा हफ़ीज़, वॾी महिरबानी, तव्हां हिकिड़ो सुठो तारीफ़ करायो। इन समूरी जंग 1 साल मुकमल थी वियो आहे। बहरहाल जेको तव्हांजो सुवालु आहे पाण उन ते अचूं था वक़्तु ज़ाया कए बग़ैर त छा रिजीम ख़तरे में आहे। सो जंहिं ॾींहुं हसन नसरुल्ला क़त्ल थियो पाण उन ॾींहुं फ़ोन कॉल ते ॻाल्हायो पिए ऐं लॻभॻि पाण जी 1 खां 1.5 कलाक जी हिकिड़ी डिघी कॉल हुई जंहिंमें पाण ॻाल्हायो, जंहिंमें तव्हांजा इहे ख़दशा हुआ त शायदि रिजीम ख़तरे में आहे ऐं हानिया जे क़त्ल खां पोइ, नसरुल्ला जे क़त्ल खां पोइ या साले अल अरोरी जे क़त्ल खां पोइ या बेरूत जेको उनजो हिकिड़ो अहम इलाइक़ो आहे दाइया जेको हिज़बुल्ला जो गढ़ मञियो वेंदो आहे जिते नसरुल्ला मौजूदु हूंदो हो ऐं हिज़बुल्ला जी इंटेलिजेंस जो यानी हिकु तरह जो फेल्यूअर त हो ई हो त उन्हनि इसराइल नसरुल्ला जो पतो लॻायो ऐं उनखे एग्ज़ैक्ट तरीक़े सां हिट कयो ऐं उनखे क़त्ल कयो। उन खां पोइ तव्हां इहो यकीनन ख़दशो ॾेखारियो त हाणे इसराइल ईरान ते अटैक कंदो या खामनई खे ख़तमु करे उन रिजीम खे हमेशह जे लाइ ख़तमु करे छॾींदो। तॾहिं मूं कॉल ते पाण लॻभॻि 1 कलाक ॻाल्हायो ऐं पाण पूरी मिडल ईस्ट जी तारीख़ ते ॻाल्हायोसीं जेका हूअं त हिकिड़ी डिघी तारीख़ आहे पर 75 सालनि खां जीअं इसराइल क़ाइमु थियो आहे उन खां पोइ जेका उतां जी सूरत हाल आहे पाण उन ते तफ़सीली ॻाल्हायो। 2011 जी सीरिया वार हुजे या उन खां अॻु में 2003 जी इराक वार हुजे, उन खां अॻु में गल्फ वार हुजे 1990 वारी, या 80 खां 88 ताईं ईरान इराक वार हुजे, या 2000 जी हिज़बुल्ला ऐं इसराइल जी वार हुजे, 2006 जी हिज़बुल्ला इसराइल जी वार हुजे, 2005 जी हमास ऐं इज़राइल जी वार हुजे, या पोइ 7 अक्टूबर जेको इसराइल खे जंहिं ज़मीन दोज़ करे छॾियो ऐं वेस्टर्न मीडिया जेका हिकिड़ी प्रोपगंडा कई हुई त इसराइल नाक़ाबिले शिकस्त हिकिड़ी कुवत आहे, हिकिड़ो मिडल ईस्ट जे अंदरि अहिड़ो देव आहे जंहिंखे केर बि शिकस्त नथो ॾेई सघे। सो 7 अक्टूबर जे उन समूरे साने ते वेंदे पाण 27 सेप्टेम्बर ते शायदि हसन नसरुल्ला क़त्ल थियो जुमे जे ॾींहुं। उन ताईं पाण हिकिड़े साल ते हिकिड़ी तवील कचहरी कई 1 कलाक जे अंदरि जेका मुमकिन त न हुई पर पाण वरी बि उन ते ॻाल्हायोसीं। तॾहिं मूं तव्हांखे चयो त आयतुल्ला खामनई जमाल अब्दुल नासिर या यासिर अरफात न आहे। जो जमाल अब्दुल नासिर वफ़ात करे वियो त उन खां पोइ अनवर सादात कैंप डेविड अकाट करे यानी इसराइल खे तस्लीम करे वेही रहियो, या आयतुल्ला खामनई यासिर अरफात न आहे जो हुनजे वञण सां अल फतह ख़तमु थी वञे, PLO ख़तमु थी वञे। जीअं तव्हां ॾिठो त हसन नसरुल्ला जे वञण सां हिज़बुल्ला मौजूदु आहे, उनजा अटैक्स मौजूदु आहिनि ऐं इसराइल आहे हिकिड़ो जेको परमानेंट थ्रेट आहे उहो मौजूदु आहे। हिज़बुल्ला कंहिं हिकिड़े फ़र्द जी मोहताज कोन्हे, न ई कंहिं हिकिड़े हसन नसरुल्ला ते बीठल ई, जीअं मां तव्हांखे हमेशह ॿुधाईंदो रहियां रहियो आहियां त इन खां अॻु में उते अब्बास अल मूसावी हो
ऐं फवाद शुकुर खां अॻु में उते इमाद मुगनिया हो, कल्ह फवाद शुकुर हो, अॼु उते ॿिया आहिनि। तीअं ई कल्ह तव्हांखे मालूम हूंदो त PLO जेका पैलेस्टाइन लिबरेशन ऑर्गेनाइज़ेशन हिकिड़ी तमामु वॾी ऑर्गेनाइज़ेशन हुई, उनजी मिलिट्री विंग जो जेको सरबराह हूंदो हो उनजो नालो खलील अल वज़ीर ऐं उनखे अबू जिहाद चयो वेंदो हो, यानी जिहाद जो अबो। उहो ट्यूनिस में रहंदो हो हफ़ीज़। ऐं तव्हांखे हैरत थींदी त ट्यूनिस इसराइल खां तमामु घणो परे आहे ऐं अलजज़ाइर ऐं मिस्र इन खां बि उत्तर अफ्रीका में मुल्क अचे थो, उते आहे। उते यासिर अरफात रहंदो हो। खलील अल वज़ीर जंहिंखे अबू जिहाद चवंदा, उहो बि उते रहंदो हो। बहरहाल समुंड खां हू ॿेड़ियुनि ज़रिए मूसा जा एजेंट आया ऐं उनखे पंहिंजे रूम में हुननि क़तल कयो। इहा तक़रीबन 88 जी ॻाल्हि आहे, 1988 जी, यानी ओस्लो अकार्ड खां 5 साल अॻु में। पर छा अॼु उहा जेका फ़लस्तीनी रेज़िस्टेंस आहे उहा ख़तम थी वई? छा इमाद मुगनिया जे वञण खां पोइ उहा रेज़िस्टेंस ख़तम थी वई? या छा फवाद शुकुर मारिजी वियो, इब्राहिम अकील मारिजी वियो, हसन नसरुल्लाह मारिजी वियो, इस्माइल हानिया मारिजी वियो, साले अल अरोरी मारिजी वियो, या एतिरे ताईं जो जनरल कासिम सुलेमानी जंहिंखे हिन रिंग ऑफ फायर जो मास्टर माइंड चयो वेंदो हो, जंहिंजे लाइ पाण चयो त मेन बिहाइंड द मिलिशियाज़, जेको हिन मिलिशियाज़ जे पुठियां बीठल हिकिड़ो अहम थंब हो, उन जे क़तल बि इसराइल लाइ जेको हिकिड़ो थ्रेट आहे एग्ज़िस्टेंस जो, उनखे ख़तमु न कयो। सो मुंहिंजे ख़्याल में रिजीम कंहिं बि रीति ख़तरे में न आहे। ऐं जॾहिं फवाद शुकुर ऐं इस्माइल हानिया 31 जुलाई ते क़तल थिया हुआ, तॾहिं मूं हिकिड़ो तफ़सीली मज़मून लिखियो हो ऐं मूं उन में बि चयो त फवाद शुकुर जे क़तल खां पोइ इसराइल जो अॻियों टारगेट नसरुल्लाह हूंदो ऐं उहो मुंहिंजो मज़मून अॼु बि मुंहिंजे वाल ते पियल आहे, तव्हां ॾिसी सघो था। पर छा नसरुल्लाह जे क़तल खां पोइ रेज़िस्टेंस कमज़ोर थी आहे? कल्ह ई हैफ़ा जो हिकिड़ो मेयर आहे, इसराइली मेयर, उन इंटरव्यू ॾिनो इसराइली चैनल 13 खे। उहो तव्हां ॿुधी सघो था। हुन चयो त पूरे हैफ़ा खे हिज़बुल्लाह जे मिज़ाइल्स ऐं रॉकेट्स साड़े रख करे छॾियो आहे, जलाए छॾियो आहे। ऐं असां जेको सम्झो पिए त नसरुल्लाह खां पोइ हिज़बुल्लाह पुठिते हटी वेंदी, उहो न थियो, छाकाणि त उहो उन्हनि मिसकैल्कुलेट कयो। ऐं अॼु बि मां तव्हांखे चवां पियो त इसराइल हिकु दफ़ो ॿीहर इहो मिसकैल्कुलेट करे पियो त असां आयतुल्लाह खामेनेई खे धक रसाए या उनखे क़तल कराए ईरानी रिजीम खे ख़तमु करे छॾींदासीं। इन मां तव्हां हिकिड़ो नंढिड़ो मिसाल वठो। जेकॾहिं 2011 खां 2024 ताईं दाइश जेका अमेरिका इसराइल जी ठहियल आहे ऐं सीरिया जे अंदरि कुझु माण्हू जंहिंखे बशर उल असद जी सरकार जे ख़िलाफ़ भड़कायो वियो, उते वॾा मुज़ाहिरा कराया विया, जीअं इसराइल लाइ जेको हिकिड़ो ज़मीनी ख़तरो आहे शाम जी तरफ़ खां, उनखे ख़तमु कयो वञे, जीअं अॻ में मिस्र ऐं उर्दन जी तरफ़ खां ख़तमु कयो वियो ऐं बशर उल असद खे हटाए उहो थ्रेट बि ख़तमु कजे ऐं पोइ अॻियों टारगेट लबनान हुजे, जीअं इसराइल खे मुकमल तौर ते सेव कजे। छा 2011 खां 2024 जी हिकिड़ी तवील जंग में जंहिंमें अमेरिका, इसराइल ऐं वेस्ट पंहिंजूं पूरियूं तवानायूं लॻायूं, छा हू बशर उल असद जी सरकार खे, रिजीम खे ख़तमु करे सघिया? कतई न। अॼु बि बशर उल असद शाम में मौजूदु आहे, हू ईरान जो हिमायती आहे। अॼु बि सीरिया मंझां ऐं इसराइल ते अटैक्स थियनि था। सो इन मां ई तव्हां महसूसु कयो त जेको हफ़ीज़ बशर उल असद आहे, शाम जो सदर, उहो हिकिड़ो फ़र्द आहे, पर आयतुल्लाह खामेनेई हिकिड़ो इदारो आहे ऐं उन्हनि वटि हिकिड़ो मज़बूत ढांचो आहे। जेकॾहिं मिसाल बशर उल असद मारिजी वञे थो त उन सां यकीनन जेका सीरिया जे अंदरि जेका कावड़ आहे उहा ख़तमु थी वेंदी ऐं उते इज़राइली ऐं प्रो अमेरिकी जेका सरकार आहे, जेका रिजीम आहे, उहा अची सघे थी। पर हेॾां जेकॾहिं हू आयतुल्लाह खामेनेई खे हिट कनि था, तंहिं बावजूद बि जेको इसराइल लाइ हिकिड़ो ईरानी थ्रेट आहे, उन में कंहिं बि रीति कमी न ईंदी, छाकाणि त हुननि जो जेको ढांचो आहे उहो इंतिहाई मज़बूत आहे। हिज़बुल्लाह खां, होसिन खां, हमास खां, जिहाद इस्लामी खां या इराक जी रेज़िस्टेंस खां जेको ईरानी सियासी अस्करी जेको ढांचो आहे उहो इंतिहाई मज़बूत आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त रिजीम हिन वक़्तु कंहिं बि ख़तरे जो शिकार न आहे ऐं न ई थी सघे थी फ़िलहाल। ठीकु है मंसूर, तव्हां नेतन्याहू जो ख़िताब ॿुधंदा हूंदो। सो नेतन्याहू हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि कई, उहा इहा कई त ईरान खे सिखणु घुरिजे गज़ा मंझां, लिबनान मंझां। हुन इहो चयो त असां ईरान खे गज़ा ऐं लिबनान ठाहे छॾींदासीं, ठीकु है। ऐं हुन चयो त दे आर अवर अचीवमेंट्स, बेसिकली डिफेंस मिनिस्टर चयो, नेतन्याहू कोन चयो। सो हाणे हिकिड़ी सूरत हाल इहा आहे त भई ठीकु है, जेकॾहिं रिजीम ख़तरे में न आहे, रिजीम हिते ई हुजे थी ऐं इसराइल ते हमिलो कयो, ईरान इसराइल वरे जेको आहे उहो उन्हनि जो जवाबु ॾींदो ऐं काउंटर जेको आहे जवाबु ॾींदो ईरान। सो इहो सिलसिलो जारी रहंदो, ठीकु है। हिन खे पाण पॉलिटिकल साइंस जी लैंग्वेज में चवंदा आहियूं लेदर ऑफ द कन्फ्लिक्ट। त उहो कन्फ्लिक्ट जी जेका सीढ़ी आहे उहो हिकिड़ो ॾाको, ॿियो ॾाको, टियों ॾाको वधंदी रहंदी। हाणे उन जो तव्हां अंत किथे था ॾिसो? मिसाल जे तौर ते जेकॾहिं हा इसराइल वटि एयर पावर त आहे, माना उहो जेको आहे उहो F-35 सां या F-16 सां उहो इसराइल ईरान खे फ़िज़ाई तौर ते त नुक़सानु पहुचाए सघे थो।
पोइ तव्हां छा था ॾिसो, छा ग्राउंड ऑफेंसिव भई ईरान जो कयो वेंदो, या जेकॾहिं ग्राउंड ऑफेंसिव न कयो वेंदो ऐं रुगो फिज़ाई हमला रहंदा जीअं गज़ा में ऐं लिबनान में थिया आहिनि, त पोइ छा उन जे ख़िलाफ़ दिफ़ा केतिरो करे सघंदो इसराइल ईरान या न? सो इहा छा पोज़ीशन आहे? जेकॾहिं इसराइल फुल फ्लेज वॉर डिक्लेयर करे थो विद द हेल्प ऑफ यूएस, छा ईरान वटि एतिरी सघ आहे छा उन जंग खे बर्दाश्त करे सघे? हफ़ीज़, 1973 में इसराइल जी हिकिड़ी प्राइम मिनिस्टर हूंदी औरत, ऐं इसराइली पूरी 75 सालनि जी तारीख़ में हिकिड़ी औरत जी हुते प्राइम मिनिस्टर थी आहे जंहिंजो नालो गोल्डा मेयर। तव्हां यकीनन उनजो नालो ॿुधो हूंदो, उनजा इंटरव्यूज़ बि पढ़िया हूंदा ऐं उन्हनि जूं तक़रीरूं ॿुधियूं हूंदियूं। उन हिकिड़े दफ़े चयो 1973 जी जेका वार थी, यौम किपुर वार, जेका 6 अक्टूबर ते थी हुई, जंहिंमें अनवर सादात ऐं शाम जो जेको दिफ़ाई वज़ीर हो पोइ सदर थियो बशर उल असद, जेको अरब दुनिया में तमामु घणो मक़बूल हो यासिर अरफ़ात खां पोइ, उन इसराइल ते हमिलो करे ॾिनो ऐं 1970 जी जंग में कब्ज़े कयल जेके अरब इलाइक़ा हुआ माफ़ कजो, उहे वापसि करण लाइ हुननि इसराइल ते हमिलो कयो ऐं उहो बि हिकिड़ो सरप्राइज़ अटैक हो। ऐं इसराइल हर साल उनखे पंहिंजी शिकस्त तौरु मल्हाईंदो आहे, 6 अक्टूबर खे, 7 अक्टूबर खे, ऐं हाणे 1 अक्टूबर खे बि जॾहिं ईरान प्रोमिस 2 अटैक कया ऐं जेके हुननि जे वञी मिलिट्री बेसिस ते डायरेक्ट किरिया, ऐं वॉल स्ट्रीट जर्नल जी रिपोर्ट इन ॾिस में तमामु पढ़ण जहिड़ी आहे, जो असांजे दोस्तनि हिते तज़िया पे कया त ईरान मीज़ाइलनि में बारूद न पर गुल विझी मोकिले थो, तॾहिं असां चयो त असांजा दोस्त शायदि एॾी वॾी इंफॉर्मेशन रखंदा जेका शायदि वॉल स्ट्रीट जर्नल में नथी रखे। पर वॉल स्ट्रीट जर्नल जेका रिपोर्ट ॾिनी ईरानी हमले, जेको सादिक 2 प्रोमिस 2 पाण हुनखे चऊं ऑपरेशन, उन हवाले सां उहा इंतिहाई छिरकाईंदड़ हुई। सो बहरहाल हुन गोल्डा मेयर चयो त मूंखे अरबनि खां हिकिड़ी शिकायत आहे, ऐं उहा शिकायत इहा आहे त हुननि असांखे मजबूर कयो आहे त असां हुननि जे बचनि खे ज़बह करियूं। सो यानी त हर दफ़े इसराइल पाण खे विक्टिम ॾेखारींदो। यानी 7 अक्टूबर जो जेको हमास सरप्राइज़ अटैक कयो, छा उहो 75 सालनि जी इसराइली जारियत, कब्ज़े, तशदुद ऐं बर्बरियत जो जवाबु न हो? जेको 75 सालनि खां, गुज़िरियल 75 सालनि खां जेको फ़लस्तीनी माण्हुनि सां वयो वापिरियो आहे, या इसराइल जॾहिं अक़वाम मुतहिदा जे सिक्योरिटी काउंसिल जे 150 रेज़ोल्यूशंस खे नथो मञे, जनरल असेंबली जे रेज़ोल्यूशंस खे नथो मञे, अक़वाम मुतहिदा जे 2 स्टेट सोल्यूशन खे नथो मञे, ऐं बार बार इसराइल पंहिंजी क्नेसेट पार्लियामेंट मां इहो बिल पास पियो कराए त असां 2 स्टेट सोल्यूशन खे कंहिं बि रीति क़बूल न कंदासीं, ऐं 2 स्टेट सोल्यूशन यानी इसराइली सरज़मीन ते फ़लस्तीनियुनि जी हक़ हक़मियत, जेको उन्हनि जो ख़्यालु आहे। सो इन ॾिस में उहे हमेशह इहो चवंदा रहिया आहिनि त असीं मज़लूम आहियूं, असांखे अरबनि ऐं फ़लस्तीनियुनि इहो चयो आहे, यानी मजबूर कयो आहे त असीं उन्हनि खे ज़बह करियूं। हाणे बि जेको नेतन्याहू नसरुल्लाह खां पोइ ख़िताबु कयो ऐं हू डायरेक्ट ईरानी माण्हुनि सां मुखातिबु थियो ऐं हुन चयो त असीं ईरानी माण्हुनि सां गॾु आहियूं ऐं जल्द ईरान आज़ादु थियण वारो आहे ऐं असीं अचूं पिया। जेसीं ताईं मूसाद ऐं नेतन्याहू ईरान पहुचनि तेसीं ताईं ईरानी बैलिस्टिक ऐं हाइपरसोनिक मिसाइल तलवीव पहुची विया, जंहिंमां इसराइल जेका हिकिड़ी स्ट्रेटेजिक विन डिक्लेयर करणु वियो पे नसरुल्लाह जे क़तल खां पोइ, हानिया जे क़तल खां पोइ, फवाद शुक्र, इब्राहिम अकील, अली कराकी जे क़तल खां पोइ, उहा हू न करे सघियो। ऐं इसराइल जीअं त ग्राउंड जेका ऑफेंसिव आहे, जेका बैटल फील्ड में जेको आहे ज़मीनी जंग आहे जेका, उन में इसराइल कंहिं बि रीति न खटे सघियो आहे ऐं न ई खटे सघे थो। कल्ह तव्हां पोज़ीशन ॾिठी हूंदी जॾहिं 7 अक्टूबर थियो, यानी जंग खे 1 साल मुकमल थियण ते गज़ा मंझां हमास जी अस्करी विंग अल क़स्साम ब्रिगेड तल अवीव ते मीज़ाइल फायर कया। हाणे इन मां हफ़ीज़ तव्हां अंदाज़ो लॻायो त अमेरिका रिपोर्ट ॾिनी आहे, न्यूयॉर्क टाइम्स हिकिड़ी रिपोर्ट ॾिनी आहे त 17 अरब ऐं 90 करोड़ डॉलर अमेरिका इसराइल खे फ़क़ति फ़ौजी एड ॾिनी आहे, उनजी अस्करी मदद कई आहे सिर्फ़ु गज़ा मंझां हमास खे ख़तमु करण लाइ। अञा नॉर्थ वारे पासे ॾांहुं यानी हिज़बुल्लाह सां जंग त अञा शुरू ई हाणे थी आहे। अॻु में त उहे क्रॉस बॉर्डर्स अटैक हुआ जेके गज़ा सां यकजहती तौरु हलिया पे, हाणे त हिज़बुल्लाह ऐं इसराइल जी जेका ऑल आउट वार आहे नसरुल्लाह ऐं अली कराकी जे क़तल खां पोइ, उनखे फ़क़ति हिकिड़ो हफ़्तो थियो आहे। अञा उन में जॾहिं US एड ॾींदो, अस्करी मदद ॾींदो, ऐं जॾहिं हीअ जंग हिज़बुल्लाह सां लगातार हली पई, त तव्हां अंदाज़ो लॻायो त उन में केतिरो इसराइल जो अमेरिका जो ख़र्च थींदो। ऐं उन बावजूदि जॾहिं कल्ह हमास अल क़स्साम ब्रिगेड तल अवीव ते रॉकेट फायर कया, उन मां तव्हां उनजी मिसाइल सलाहियतुनि जो अंदाज़ो लॻाए सघो था त 1 साल गुज़रण जे बावजूदि दुनिया जो सुपर पावर ऐं विच ओभर जो हिकिड़ो सुपर पावर इसराइल, जंहिंजे लाइ हिकिड़ी वॾी प्रोपगंडा कई वई हुई त बाबा उनखे केर बि शिकस्त नथो ॾेई सघे, जीअं अमेरिका लाइ अॻु में चयो वेंदो, पर पोइ हुननि इराक़ में, शाम में
ऐं पोइ मुसलसल अफ़गानिस्तान में उन्हनि शिकस्तूं काढियूं। अॼु जीअं इसराइल ॿिन्ही नॉर्थ वारे पासे ॾांहुं ऐं साउथ वारे पासे ॾांहुं ॿिन्ही पासनि ॾांहुं शिकस्त खाए पियो ऐं हू ॿुधाए पियो त असीं स्ट्रेटेजिक विन डिक्लेयर करण पिया वञूं, यानी एक्सिस ऑफ रेजिस्टेंस जे सियासी अॻवाननि खे क़तल करे तव्हां पंहिंजी स्ट्रेटेजिक विन डिक्लेयर कंदव। इन खां अॻु में ईरान तव्हां ते बैलिस्टिक मिसाइल फायर करे, तव्हांजे टिनी एयर बेसिस खे टारगेट करे, तव्हांजे IDF इंटेलिजेंस बेस खे टारगेट करे ऐं तव्हांजे मूसाद इंटेलिजेंस जेको तव्हांजो बेस आहे अहम, उनखे उन्हनि टारगेट करे इहो ॾेखारियो त असांजूं जेके सलाहियतूं आहिनि उहे हाणे मूसाद हेडक्वार्टर ताईं पहुची सघंदियूं। असांजा बैलिस्टिक मिसाइल अरब मुल्कनि जे एयर स्पेस खे अबूर करे तव्हां ताईं पहुची सघनि था ऐं तव्हां कंहिं बि रीति महफ़ूज़ न आहियो। जेकॾहिं असांखे कंहिं वक़्तु बि ज़रूरत पई त असां गज़ा ऐं लबनान सां हमदर्दी तौरु ऐं उन्हनि खे ॾेखारण लाइ त असां तव्हां सां गॾु आहियूं। हिकिड़ी जेका विन आहे एक्सिस ऑफ रेजिस्टेंस जी, उनखे डिक्लेयर करण लाइ असीं तव्हां ते कंहिं वक़्तु बि हमलो करे सघूं था। सो ही जेका ॻाल्हि आहे त ईरान ऐं इसराइल हिक ॿिए ते अटैक्स कंदा रहंदा। सो हफ़ीज़ तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं शुरू में अप्रैल में ईरान अटैक्स कया हुआ त उन वक़्तु क्रूज़ मिसाइल ऐं ड्रोन इस्तेमालु कया विया ऐं क्रूज़ मिसाइल ऐं ड्रोन्स खे पहुचण में कलाक लॻी वेंदा आहिनि ऐं ड्रोन जेको आहे हिकिड़ो ईरान वञा मिसाल उनखे लॉन्च कयो वञे त हू 4 खां 5 कलाक वठंदो इसराइल पहुचंदे ऐं तव्हांखे मालूम आहे त इराक में, शाम में, उर्दन में उते अमरीकी फ़ौजूं मौजूदु आहिनि, उन्हनि जा एयर डिफेंस सिस्टम्स मौजूदु आहिनि ऐं हू उन्हनि खे किराए पई सघे। पर जॾहिं बैलिस्टिक मिसाइल फायर कया वञनि था या हाइपरसोनिक मिसाइल जॾहिं फायर कया वञनि था त उन्हनि जी जेका टाइम ड्यूरेशन आहे उहा वधि में वधि 5 खां 10 मिंट आहे। मिसाल उहो ईरान खां जेकॾहिं फायर कयो वञे त उहो 5-6 मिंटनि में उहो तलबी पहुची वञे थो, उहो हैफ़ा पहुची वञे थो। ऐं हिन दफ़े ईरान जेकी 180 बैलिस्टिक मिसाइल फायर कया, तव्हां ॾिठो त फ्रॉम द रिवर टू द सी, जेको टोटली ऑक्यूपाइड पैलेस्टाइन न आहे, जेका कब्ज़े कयल जेका हिकिड़ी सरज़मीन आहे, उन पूरी में सायरन्स वॼण लॻा ऐं जेको इसराइली एलची आहे अक़वाम मुतहिदा जो, उन ख़िताब कयो ऐं उन चयो त पूरी इसराइली तारीख़ जो इहो सभ खां वॾो हमिलो ऐं कंहिं बि असां ते इन नहज जो हमिलो न आहे कयो। मिसाल जमाल अब्दुल नासिर अञा सिनाई जे इलाइक़े में पंहिंजूं टैंकूं ऐं फाइटर जेट जहाज़ तयारु कंदो हुते इसराइल ते हमिलो कयूं त उन खां अॻु में ई जेका इसराइली फिज़ाइया हूंदी वञी उन्हनि खे टैंकुनि खे ऐं फाइटर जहाज़नि खे तबाह करे छॾींदी, उन्हनि जी मिलिट्री खे डिस्ट्रॉय करे छॾींदी। शाम में उन्हनि ईअं कयो, उर्दन में उन्हनि ईअं कयो, लबनान में उन्हनि ईअं कयो। पर ईरान बाक़ाइदगी सां करे ॾेखारियो ऐं उन्हनि जे बेसिस खे मिलिट्री बेसिस खे हिट करे उन्हनि ॾेखारियो त असां अञा तव्हांजे सिविलियन इंफ्रास्ट्रक्चर खे टारगेट न आहे कयो, असां सिर्फ़ु मिलिट्री जेके हदफ़ आहिनि उन्हनि खे टारगेट कयो आहे ऐं असां उते पहुची सघूं था। भले तव्हां आयरन डोम जी दावा कयो, तव्हां पेट्रियट अमेरिकी जेको डिफेंस सिस्टम आहे उनजी दावा कयो, पर असां मिसाइल जेका टेक्नोलॉजी आहे उन में तमामु घणी सरसी हासिल करे वरिती आहे ऐं जेकॾहिं तेहरान महफ़ूज़ न आहे त पोइ तलबी बि महफ़ूज़ न आहे। बाक़ी हाणे ॾिसिजे त ईरान कीअं इसराइल कीअं रिटेलिएट करे थो ऐं कहिड़ियुनि शयुनि खे टारगेट करे। तव्हां हफ़ीज़ हिन दफ़े जेको हिननि ईरान इस्माइल हनिया ऐं नसरुल्ला जे क़त्ल जो बदिलो वरितो, पोइ उहो बदिलो चऊं या न चऊं, पर हिकिड़े हुननि ॾेखारियो त असीं हिन ताक़त में आहियूं ऐं एक्सिस ऑफ रेजिस्टेंस सां गॾु बीठल आहियूं। जॾहिं हुननि में का मायूसी पैदा थींदी त असां हुन मैदान में पाण ईंदासीं ऐं पंहिंजी विक्ट्री ॾेखारींदासीं त रेजिस्टेंस हर सूरत में सोभारी थींदी। सो उहो जेको थियो, हाणे इसराइल तक़रीबन 10 ॾींहंनि खां सोचे पियो। 1 अक्टूबर ते ईरान हमिलो कयो, 8 ॾींहं गुज़री चुका आहिनि। मिडिल ईस्ट जी सुपर पावर जेका कुवत आहे उहा इहो सोचे पई त हाणे ईरान खे जवाबु कीअं ॾिजे। कल्ह ई मूं इसराइली जेको प्रेसिडेंट आहे सदर आहे इसाक हर्ज़ोग, उनजो मूं इंटरव्यू ॿुधो। हू चवे पियो त जेको ईरान जो हमिलो हो सचपच त उहो इंतिहाई संजीदा हो ऐं उनखे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। ऐं जेकॾहिं असां ईरान जे ख़िलाफ़ माफ़ कजो, जेकॾहिं असीं ईरान जे ख़िलाफ़ का वॾी जवाबी कार्रवाई कयूं था त उन सां ईरान असांजे सिविलियन इंफ्रास्ट्रक्चर खे टारगेट करे सघे थो ऐं US हिन जंग में न ईंदो। इन लाइ असांखे पंहिंजो दिफ़ा पाण ई करिणो आहे। इन करे असांखे हिन जंग खे न वधाइणु घुरिजे ऐं इते ई पंहिंजी विक्ट्री डिक्लेयर करणु घुरिजे। सो इन मां इहो महसूसु थिए थो त इसराइल एॾे इंतज़ारु जेको हुन कयो आहे 1 हफ़्तो 8 ॾींहंनि जो, उन मां साबित थिए थो त हाणे हू ईरान जी सलाहियतुनि खां ख़ौफ़ज़दा आहे या हिज़्बुल्लाह सां जेका हुनजी ऑल आउट वार जेका मुकमल जंग थी आहे उन खां हू ख़ौफ़ज़दा आहे। नसरुल्ला जे क़त्ल खां पोइ एक्सिस ऑफ रेजिस्टेंस जे अॻवाननि जे क़त्ल खां पोइ बि इसराइल सेफ ऐं सिक्योर न आहे। सो इहो ॾे वठि वारो जेको जहान आहे ईरान ऐं इसराइल जो, उहो तेसीं ताईं थी सघे जारी रहे जेसि ताईं सीज़ फायर नथो थिए। ऐं सीज़ फायर कीअं थिए, मिसाल इसराइल सीज़ फायर खे कीअं क़बूल करे। जेकॾहिं इन पोज़ीशन में हू सीज़ फायर खे क़बूल करे थो त सुभाणे गज़ा में ऐं साउथ लबनान में हिज़्बुल्लाह तरफ़ां गज़ा में
हमास तरफ़ां, जिहाद इस्लामी तरफ़ां, पॉपुलर फ्रंट तरफ़ां, यमन में होसिन तरफ़ां, इराक में हश्तुशाबी, कताइब हिज़्बुल्लाह, सैयदतुश्शुहदा, हिन जबा जेके तहरीकूं आहिनि उन्हनि तरफ़ां मिलिट्री परेड थींदी ऐं उन में इसराइली झंडनि ते फ़ौजियुनि खे परेड कराई वेंदी अमरीकी झंडनि ते। उन मां पूरी दुनिया खे छा मैसेज वेंदो त छा 1 साल खां पोइ बि इसराइल विक्ट्री हासिल करे सघियो या न? या तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो त दुनिया जो हिकिड़ो सुपर पावर आहे इसराइल अमेरिका ऐं ॿियो आहे उन जो पठु हिकिड़ी मिलिट्री चौकी इसराइल। उहे 1 साल खां हिकिड़े नंढड़नि ग्रुप्स जे ख़िलाफ़ विड़ी रहिया आहिनि जिन वटि के बि जदीद हथियार कोन्हनि, जिन वटि का बि टेक्नोलॉजी कान्हे, जिन वटि सिर्फ़ु हिकिड़ियूं नंढड़ियूं फोर्स आहिनि, नंढड़ा हिकिड़ा वेढ़ाक आहिनि जेके सिर्फ़ु जज़्बे जे बुनियाद ते पंहिंजे वतन जे दिफ़ा जे बुनियाद ते विढ़नि था, उन्हनि खे हू हाराए न आहिनि सघिया। तो इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो। बाक़ी ईरान वटि यकीनन को मज़बूत एयर डिफेंस सिस्टम मौजूदु नाहे, पर छा हफ़ीज़ जेके F-35 जहाज़ आहिनि उहे बेरूत में तबाही त करे सघनि था, मास डिस्ट्रक्शन थी सघे थी, आम तबाही थी सघे थी, गज़ा में आम तबाही थी सघे थी ऐं जेकॾहिं इसराइल चाहे त यकीनन हू तेहरान ते बि अटैक्स करे सघे थो, उते आम तबाही करे सघे थो, पर छा उन सां रिजीम ख़तरे में वेंदी या छा उन सां इसराइल महफ़ूज़ थी सघंदो या जेको मिलिट्री इंफ्रास्ट्रक्चर आहे गज़ा में एतिरी तबाही जे बावजूदु मिलिट्री इंफ्रास्ट्रक्चर मौजूदु आहे, मीज़ाइल लॉन्चर्स मौजूदु आहिनि ऐं बेरूत में जंहिं नहज जी बमबारी पई थिए हाणे थिए पई, सच त उहा 1982 में बि न थी हुई जॾहिं महमूद दरवेश किताब लिखियो वेसर जी यादगिरी ऐं हुनजो सच में टाइटल हुअणु घुरिजे हा बेरूत ते बमबारी। सो हिन वक़्तु जेका बमबारी थिए पई उहा इंतिहाई ख़ौफ़नाक आहे, पर हिज़्बुल्लाह जो जेको मिलिट्री ढांचो आहे, जेको हमास जो मिलिट्री ढांचो आहे, उहो मज़बूत आहे ऐं जेकॾहिं इसराइल का बि ईरान जे ख़िलाफ़ वॾी बेवकूफ़ी करे थो त हू बि इन मंझां महफ़ूज़ न रही सघंदो ऐं ईरान इहो इन में साबित कयो आहे। ठीक है मंसूर। लिबनान ते जीअं बि अटैक्स थिया पे थी मूं बीबीसी जी हिकिड़ी रिपोर्ट पढ़ी पे तो सां बि शेयर कई मूं। पोइ हुन में हिकिड़ी औरत हुई जेका जंहिंजी उमिरि 50 सालनि जी हुई, उन सां बीबीसी इंटरव्यू कयो एंड ही सेड शी सेड दैट इज़राइल एंड इज़राइलीज़ आर द मास्टर ऑफ द एयर। उहे जेके आहिनि उहे पंहिंजो एयर जा मास्टर्स आहिनि एंड वी आर द मास्टर ऑफ द लैंड, सो लेट देम कम। असां जेके आहियूं उहे ज़मीन जा जेके आहियूं उहो मास्टर आहियूं। असां पंहिंजी ज़मीन खे हिकिड़ो हिकिड़ो इंच ॼाणूं था। उन्हनि खे जेको आहे तव्हां अचणु ॾियो, साउथ लिबनान जो जेको बॉर्डर आहे उहो क्रॉस करणु ॾियो। सो जेको इज़राइली फोर्सिस आहिनि मौजूदा वक़्त में उहो हसन नसरुल्लाह जे क़त्ल खां पोइ साउदर्न लिबनान में कंहिं हद ताईं दाख़िल थी चुकियूं आहिनि। उहो साउदर्न लिबनान जितां खां इज़राइली फ़ौजूं जेके आहिनि उहो हाराए चुकियूं हुयूं। सो इज़राइल हाणे अची माना स्ट्रेटेजिकली इहो थो करणु चाहे त बाबा मूं हमास खे बि डिसमेंटल करे छॾियो हुई उन्हनि जे मुताबिक़ ऐं आऊं जेको आहे उहो डिसमेंटल कंदुसि लिबनान में वञी हिज़्बुल्लाह खे। सो छा इहो हक़ीक़त में इहो पॉसिबल थी सघे थो? तव्हां जेकॾहिं हिज़्बुल्लाह जी पूरी जेको वेढ़ा जदोजहद खे जेकॾहिं तव्हां मद्देनज़र रखो ऐं जेको जंग ज़मीनी जंग ते हुननि जी जेका सरसी हासिल आहे इसराइल जी इसराइल ते हुननि जी जेका सरसी हासिल आहे, छा इहो पॉसिबल थी सघे थो त हिज़्बुल्लाह खे मुकमल तौर ते जेको आहे उहो शिकस्त ॾेई छॾे ज़मीनी तौर ते? हफ़ीज़, बुनियादी तौर त मुंहिंजी फ़लस्तीननि सां लबनाननि सां हिकिड़ी दिली हिमायत बि आहे ऐं इख़लाक़ी तौरु इंसानी तौरु बि मुंहिंजी उन्हनि सां हिमायत आहे, पर जॾहिं पाण हिन समूरे कॉन्फ्लिक्ट जो तजियो करियूं था तॾहिं यकीनी तौर ते उहो न्यूट्रल थी करणु घुरिजे। यकीनन इसराइल जेको ज़मीनी तौरु गज़ा में दाख़िल थियो तॾहिं हुननि चयो त असां त इन जो 2005 खां इंतज़ारु पिए कयो त इसराइली फ़ौजूं IDF गज़ा में दाख़िल थियनि त असीं उन्हनि खे उनजे क़ब्रिस्तान में तब्दील करे छॾियूं। या जीअं हिज़्बुल्लाह जे डिप्टी चीफ जेको हाणे उबूरी सरबराह आहे शेख नईम कासिम, उन चयो त असां 2006 खां 2024 यानी 2006 में इसराइल आख़िरी जंग हाराई हुई बेरूत में हिज़्बुल्लाह खां। सो उन्हनि चयो त असां त 18 सालनि खां तयारी इहा पई कई ऐं असां इहे ख़्वाब पे ॾिठा त इसराइली फ़ौजूं साउथ लेबनान में दाख़िल थींदियूं ऐं असीं उते उन्हनि जो क़ब्रिस्तान ठाहे छॾींदासीं। सो हिकिड़ी अहम ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, जेको साउथ लबनान आहे उहो सिनाई जीअं न आहे त तव्हां सिनाई में जीअं हलिया वञो त बाबा उहो रिनपट आहे, रेगिस्तान आहे, तव्हांखे सभु कुझु ज़ाहिर थींदो। साउथ लबनान हेठि मथां ई ज़मीन आहे, उन में खॾा खुॿा आहिनि ऐं हिज़्बुल्लाह जो तक़रीबन 1982 खां उते कंट्रोल आहे ऐं उहे जेके उतां हिज़्बुल्लाह में जेके विढ़ाक आहिनि लॻभॻि 1 लख विढ़ाक आहिनि, उन मां 50,000 जेके विढ़ाक आहिनि उहे साउथ लबनान सां तालुक़ु रखंदा उतां जा आहिनि, उन्हनि जी पैदाइश उते थी आहे ऐं 1982 खां 2000 ताईं यानी जेको 18 साल हिकिड़ो कॉन्फ्लिक्ट हो, जेका हिकिड़ी जंग हुई साउथ लेबनान में, उन्हनि खे उनजो हिकिड़ो वसी तजुर्बो आहे
त दुनिया जे सुपर पावर खे ज़मीनी जंग में कीअं हाराए सघिजे थो। सो हिज़बुल्लाह जो जेको टनल्स नेटवर्क आहे, जेको सुरंगुनि जो हिकिड़ो वॾो ॼार विछायल आहे, उहो हमास खां 20 सैकड़ो वधीक मज़बूत आहे ऐं उहो इसराइल खां हेठां अपर गलीली ऐं हैफ़ा ताईं मौजूदु आहे। सो इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त हिज़बुल्लाह हुते केतिरी स्ट्रांग हूंदी। ऐं जॾहिं हिज़बुल्लाह हिकिड़ो नंढिड़ो ग्रुप हो सिर्फ़ु, जॾहिं हू न हुन वटि सियासी ताक़त हुई, न हुन वटि मिज़ाइल जी एतिरी ताक़त हुई, जॾहिं सिर्फ़ु हिकिड़ो नंढिड़ो ग्रुप हो जेको बंदूकुनि सां, राइफल्स सां ऐं क्लाशनकोफ सां जॾहिं विढ़ंदो, तॾहिं हुननि 82 खां 2000 ताईं जेका हिकिड़ी जंग हुई, हुन में इसराइल खे शिकस्त ॾिनी हुई। या पोइ 2006 में जेका 3 हफ़्तनि जी बेरूत जंग हुई, उन में बि हिज़बुल्लाह इसराइल खे शिकस्त ॾिनी हुई। सो अॼु जेको हिज़बुल्लाह जो ढांचो आहे, मिलिट्री जेको ढांचो आहे, सचपच त हफ़ीज़ उहो छिरकाईंदड़ आहे। ऐं जॾहिं पहिरें ॾींहुं इसराइली फ़ौजूं साउथ लबनान में उन्हनि जीअं दाख़िल थियण जी कोशिशि कई त उन्हनि एम्बुश कयो। 3 जेके मार्कावा टैंक्स आहिनि, उन्हनि जा फ़ौजी जेके आहिनि उहे क़तल थिया। हिज़बुल्लाह ॿुधायो त असां 30 इसराइली फ़ौजी सिर्फ़ु एंट्रेंस दौरान ई दाख़िल थींदे ई उहे क़तल कया आहिनि। ऐं नेतन्याहू ॿुधायो त 8 असांजा फ़ौजी लबनान में दाख़िल थींदे ई क़तल थिया आहिनि। चलो उन्हनि जे मुताबिक़ ई जेकॾहिं 8 फ़ौजी बि क़तल थिया आहिनि IDF जा, त इहो इहा उन लाइ हिकिड़ी वॾे में वॾी शिकस्त आहे त तव्हां दाख़िल थींदे ई एॾो ब्लो था तव्हां हासिल कयो ऐं एतिरो हेठि था तव्हां हलिया वञो, तव्हांजा 8 फ़ौजी क़तल था थी वञनि। ऐं जॾहिं तव्हां साउथ लबनान जी सरज़मीन ते पखिड़िजी ईंदो, जिते ई बम विछायल आहिनि, त उते तव्हांजी कहिड़ी हालत थींदी आहे। जॾहिं नेतन्याहू चयो त जंग जे पहिरें ॾींहं ई असांखे तमामु घणो नुक़सानु खणणो पियो आहे ऐं आऊं जेके फ़ौजी मारिजी विया आहिनि उन्हनि सां, उन्हनि जे घर वारनि सां ताज़ियत थो कयां। सो मुंहिंजे ख़्याल में त इसराइल का बि ज़मीनी जंग नथो खटे सघे ऐं न ई उन कॾहिं खटी आहे। मिसाल माण्हू चवंदा आहिनि 6 डेज़ वार, 1967 वारी अरब इसराइल वार, उन में त बाबा अञा ज़मीनी जंग थी कोन। सोवियत यूनियन जी जासूसी ते जमाल अब्दुल नासिर अञा तयारी पई कई सिनाई जे इलाइक़नि में ऐं कायरा में उन्हनि जा फाइटर जेट्स जेके हुआ, कुझु जहाज़ हुआ जेके विड़ाक, उहे अञा तयारी कनि पिया। अञा टैंकूं सिनाई जे इलाइक़े में जेको इसराइल सां लॻे थो, गज़ा खां लॻे थो, अञा उन्हनि तयारी ई कई पई त इसराइल जी जेका एयरफोर्स आहे वञी उन्हनि टैंकुनि खे उन्हनि ख़तमु करे छॾियो, एयरपोर्टुनि खे, मिलिट्री बेसिस खे उन्हनि मुकमल तौर ते ख़तमु करे छॾियो ऐं कायरा ते उन्हनि बम्बार्डमेंट करे ऐं जमाल खे चयो त हाणे तूं सरेंडर कर ऐं सीज़ फायर क़बूल कर। तो इसराइल का बि ज़मीनी जंग विढ़ियो ई कोन्हे। अमेरिका जेके बि ज़मीनी जंगियूं विढ़ियो आहे, पोइ वियतनाम खां कंबोडिया ताईं हुजनि, अफ़गानिस्तान में हुजनि, इराक में हुजनि, यमन में हुजनि, सीरिया में हुजनि, उन्हनि सभिनी में दुनिया जी सुपर पावर शिकस्त खाधी आहे। उन खां अॻु में सोवियत यूनियन बि इहो तजुर्बो कयो अफ़गानिस्तान में। सो तव्हां दुनिया जी जेका का बि क़ुवत आहे, उहा मक़ामी माण्हुनि खे ज़मीनी जंग में, गोरीला जंग में नथी हाराए सघे। मां तव्हांखे 7 अक्टूबर खां पोइ जेके मुसलसल पाण सेशंस कंदा रहिया आहियूं, 1 साल थी वियो आहे, मां तव्हांखे चयो त इसराइल ज़मीनी जंग न खटे सघंदो। ऐं जेका हिज़बुल्लाह आहे, उनखे हाराइण जो इसराइल तसवुर बि नथो करे सघे ज़मीनी जंग में। ठीकु आहे, हू बेरूत में तबाही मचाए सघे थो। जेको इसराइल आहे, उन्हनि जी जेका एयर ताक़त आहे, एयरफोर्स आहे जेका उन्हनि जी, उहा यकीनन हिज़बुल्लाह जी कंहिं ताईं मिज़ाइल कैपेबिलिटीज़ खे, उन्हनि जे फ़ौजी ठिकाणनि खे टारगेट करे सघे थी, पर जड़ खां उन्हनि खे ख़तमु करणु मुमकिन आहे। छाकाणि त इसराइल जॾहिं हू फोर्स जॾहिं इब्तिदा में ठहियूं 1982 में, या गज़ा में जीअं हमास ऐं जिहाद इस्लामी जो जीअं उभार थियो, उन वक़्तु इसराइल हिकिड़ी तमामु वॾी ताक़त हुई, उनखे ख़तमु करे पई सघियो, पर इसराइल उहो न करे सघियो। या हिज़बुल्लाह में जीअं लबनान में 1982 में हिज़बुल्लाह ठही हुई, त इसराइल उन नंढड़ी फोर्स खे ख़तमु करे पई सघियो, पर हुन जा जेके बि तजुर्बा आहिनि उहे नाकाम रहिया आहिनि। सो हिन वक़्तु इसराइल सचपच त का बि विकसित जी पोज़ीशन में न आहे ऐं उन लाइ बहितर इहो आहे त हू 2 स्टेट सोल्यूशन न मोटी अचे। ऐं 2 स्टेट सोल्यूशन जीअं अमन सफ़दी जेको उर्दन जो परॾेही वज़ीर आहे, हुन अक़वाम मुतहिदा में चयो त असीं इसराइल जी सिक्योरिटी जो ज़िम्मो खणण लाइ तयारु आहियूं। शर्त इहो आहे त हू फ़लस्तीनी रियासत जो असांखे ज़िम्मो ॾे, फ़लस्तीनी माण्हुनि जी ज़िंदगियुनि जो असांखे ज़िम्मो ॾे, हू पंहिंजी जारियत फौरी तौर ते बंदि करे। ऐं मां बि इहो चवां थो त जेको दुनिया जा हफ़ीज़, चलो मां तव्हांखे हिकिड़ी अहम ॻाल्हि ॿुधायां थो। दुनिया जा जेके अहम तज्ज़िया निगार आहिनि, जेके अॻु में चवंदा हुआ त वाक़ई 2 स्टेट सोल्यूशन हिकिड़ो सुठो सोल्यूशन आहे जेको विचो भर में अमुन क़ाइमु करे सघे थो, पर सच त उहे तज्ज़िया निगार हाणे हुन ईरान वारे नज़रिए ॾांहुं हलिया विया आहिनि त बाबा जेको इसराइल आहे, जेका सेहूनियत आहे, उहा नाज़िज़म खां वधीक ख़तरनाक आहे। ऐं सेहूनी फाशिज़म जो जेको ख़तरनाक तरीन जेको चेहरो आहे, उहो असां हाणे ॾिठो आहे। अॻु में त हू चवंदा हुआ त अरब असांखे मजबूर कनि था त असीं हुननि जे बचनि खे क़तल करियूं, पर हाणे त पूरी दुनिया ॾिठो आहे त हू कीअं ॿारनि खे, बुज़ुर्गनि खे, औरतुनि खे, प्रेग्नेंट औरतुनि खे हू क़तल कनि था।
एतिरे ताईं जो जेके ज़ख़्मी शहरी आहिनि उन्हनि खे हू पंहिंजी गाॾियुनि फ़ौजी गाॾियुनि जे अॻियां ॿधी उन्हनि खे ह्यूमन शील्ड तौरु इस्तेमालु, हू जेको ज़ख़्मियुनि खे ह्यूमन शील्ड तौरु इस्तेमालु कनि था, उहो हिननि जो जेको भयानक चेहरो आहे उहो पूरी दुनिया ॾिठो आहे। पूरी दुनिया हाणे चवे पई त इसराइल हिकिड़ी अपार्थाइड सरकार आहे, हिकिड़ो कब्ज़ो आहे, पराई सरज़मीन ते हिकिड़ो कब्ज़ो आहे, उनखे कंहिं बि रीति क़बूल न करणु घुरिजे, छाकाणि त इहो दुनिया जे सभिनी ऑक्यूपायर्स आहिनि, जेके साम्राजी धुरियूं आहिनि, जेके कब्ज़ागीर धुरियूं आहिनि, उन्हनि खे इहो हिकिड़ो चांस मिली वेंदो त तव्हां कंहिंजी बि सरज़मीन ते वञो, कब्ज़ो करियो ऐं पोइ मक़ामी माण्हुनि खे एतिरो मजबूर करियो जो हू अधु सरज़मीन कब्ज़ागीर खे ॾियनि ऐं अधु पाण खणनि। सो जेकॾहिं टू स्टेट सोल्यूशन थिए थो, सचुपचु त उहा इसराइल जी हिकिड़ी विन हूंदी। इसराइल जी हिकिड़ी विन हूंदी त बाबा असां पराई सरज़मीन ते कब्ज़ो कयो ऐं उन्हनि खां अधु सरज़मीन बि असां वठी वियासीं। जीअं यासिर अरफ़ात हिननि सां हौसलो ठाह कयो, उनखे बि उन्हनि डिस्ट्रॉय करे छॾियो ऐं यासिर अरफ़ात खे उन्हनि ज़हर ॾेई मारे छॾियो। यानी जेके मसलियत पसंदि माण्हू हुआ, जेके कंहिं हद ताईं इसराइल सां अमुन ठाह करण लाइ तयारु हुआ, इसराइल जी सिक्योरिटी जो ज़िम्मो ॾियण लाइ तयारु हुआ। जीअं PLO तव्हांखे ख़बर हूंदी त ओस्लो अखाड़ में आर्म्ड रेज़िस्टेंस तां हथियारबंद जिदोजहद तां विथड्रा कयो ऐं पोइ जॉर्ज अब्बास ऐं ॿियूं धुरियूं हुन खां अलॻि थी आयूं, हमास ऐं जिहाद इस्लामी जो पोइ राइज़ थियो ऐं अॼु सभु उहे गॾु आहिनि इसराइल जे ख़िलाफ़ जेका रेज़िस्टेंस आहे। सो इहा हिननि जी समूरी सूरत हाल आहे इसराइल जी। सो इते हाणे बहितर इहो आहे, सभिनी धुरनि लाइ बहितर इहा, ख़ुदि इसराइल लाइ बहितर इहो आहे त हू टोटल विक्ट्री डिक्लेयर करण बजाए मोटी अचे ऐं इहो क़बूल करे जेका एक्सिस ऑफ रेज़िस्टेंस आहे उहा सगारी आहे ऐं असांखे हर सूरत में फ़लस्तीनी काज़ खे मञणो पवंदो। ऐं विचोबर में हफ़ीज़, मां तव्हांखे सच ॿुधायां थो, 1 साल खां मां इहा ॻाल्हि कंदो रहियो आहियां त विचोबर में जेसी ताईं तव्हां फ़लस्तीनी रियासत सॉवरन एंड इंडिपेंडेंट फ़लस्तीनियन स्टेट जेका आहे उहा फ़लस्तीनी माण्हुनि खे नथा ॾियो, उन्हनि जे वतन ते उन्हनि जी हक़ हाकमियत खे क़बूल नथा करियो, तेसी ताईं भले हर्ज़ी हलेवी जेको आहे इसराइली फ़ौजुनि जो सरबराह उन जी दावा कई त असां अल क़स्साम ब्रिगेड खे ख़तमु करे छॾियो आहे, पर हुननि 2 मिंटनि खां पोइ तल अवीव ते मिज़ाइल लॉन्च कया, मिज़ाइल फायर कया, उन्हनि खे ॾेखारियो त असां 1 साल खां पोइ बि पंहिंजी सलाहियतुनि सां गॾु पंहिंजी सरज़मीन ते मौजूदु आहियूं। सो इसराइल लाइ बि बहितर इहो आहे त हू 2 स्टेट सोल्यूशन खे क़बूल करे ऐं जेकॾहिं सचुपचु हू टोटल एलिमिनेशन ऑफ इज़राइल जेको ईरान जो ख़्वाबु आहे उनखे जेकॾहिं हू कंहिं हद ताईं ख़तमु करणु चाहे थो या उनखे माठो करणु चाहे थो, त उनखे फ़लस्तीनी माण्हुनि सां ठाह करणो पवंदो ऐं UN सिक्योरिटी काउंसिल जो जेको रिज़ोल्यूशन नंबर 242 आहे उन तहत उनखे लबनान जी सरज़मीन तां जेको ऑक्यूपाइड शेबा फार्म्स आहे, सीरियन गोलान हाइट्स आहे, गज़ा, वेस्ट बैंक ऐं ईस्ट जेरूसलम तां उनखे विथड्रा हर सूरत में करणी पवंदी ऐं हमास बि उनखे क़बूल करे। जॾहिं फ़लस्तीनी धुरियूं 2 स्टेट सोल्यूशन खे क़बूल कनि थियूं ऐं इन फ्यूचर जेकॾहिं इसराइल ऐं अमेरिका सचुपचु उन ते राज़ी थियनि था ऐं पंहिंजी नेक नियती सां फ़लस्तीनी रियासत ॾियण लाइ तयारु थियनि था, त पोइ यकीनन ईरान बि पोइ हिते हटंदो, छाकाणि त उन्हनि जूं असली जेके वारिस धुरियूं आहिनि उहे फ़लस्तीनी मज़ाहिमती धुरियूं आहिनि। कल्ह उन्हनि जे पुठियां सोवियत यूनियन बीठल हो, कल्ह चाइना बीठल हो, कल्ह सऊदी अरब बीठल हो, कल्ह मिस्र बीठल हो, अॼु ईरान बीठल आहे। पर जेकॾहिं ईरान न बि बीठल हूंदो तॾहिं बि फ़लस्तीनी जेका मज़ाहिमत आहे उहा ई पंहिंजे धरती धणनि जी वारिस आहे ऐं उहा ई तइ कंदी त फ़लस्तीनी माण्हुनि जो सियासी मुस्तक़बिल छा हूंदो। मंसूर थोरो डिघो थी वियो सेशन, कुझु शयूं रहनि थियूं, पर आख़िरी तव्हांखे हिकिड़ो क्वेश्चन पुछंदुमि, उहो इहो त जेके अरब आहिनि, मिसाल जे तौर ते चङा मुड़ुस सऊदी अरब, UAE, कतर, माना तो दुनिया पूरी में चैंपियन आहिनि, ठीकु है, ख़ासि तौर ते मुस्लमाननि जे काज़ जा, या ॿिया मुस्लमान मुल्क आहिनि, पाकिस्तान, इफ यू टॉक अबाउट इंडोनेशिया, त उन्हनि जो कहिड़ो रोल आहे जेके ॿिया कंट्रीज़ आहिनि? मिसाल जे तौर ते जॾहिं तव्हां ॾिसो था मौजूदा डायनामिक त उते तव्हांखे ईरान ई नज़र अचे थो हिकिड़ो। सो माना हिकिड़ो जेकॾहिं तव्हां न्यूट्रल, बिल्कुलु न्यूट्रल, कंहिं बि अक़ीदे, कंहिं बि मज़हब या कंहिं बि आइडियोलॉजी खां हटे करे जेकॾहिं तव्हां ॾिसंदो एज़ ए कंफ्लिक्ट वारे हुनमें, तॾहिं बि तव्हांखे हिकिड़ो मुल्क नज़र अचे थो, ईरान। सो इन्हनि ॿियनि मुल्कनि जो, इस्लामी मुल्कनि जो कहिड़ो रोल रहियो आहे इन पूरे कंफ्लिक्ट में, ऐं ख़ासि तौर ते जेके मग़रबी मुल्क आहिनि उन्हनि जो कहिड़ो रोल आहे इसराइल खे सपोर्ट करण में? माना आउं चवां थो त तव्हां कंपेरिज़न करियो त मग़रबी मुल्कनि इसराइल खे कहिड़े हद ताईं सपोर्ट कयो आहे ऐं इस्लामी मुल्कनि जेको आहे उहो केतिरे हद ताईं सपोर्ट कयो, इहे जेके वेड़ा धुरियूं आहिनि उन्हनि खे। सो हिकिड़ी जस्ट कंपेरिज़न जे लाइ तव्हां कंप्लीट कयो त पोइ पाण सेशन खे मुकमल कयो। हफ़ीज़, पहिरीं ॻाल्हि त इसराइल जो जेको क़याम आहे हिते, या 1917 में जेका बाल्फोर डिक्लेरेशन हुई, जॾहिं बरतानिया खे मैंडेट सिस्टम तहत जेको लीग ऑफ नेशंस जो मैंडेट हिकिड़ो सिस्टम हो जंहिं तहत लबनान ऐं शाम फ्रांस जे कंट्रोल में हुआ ऐं जेको फ़लस्तीन आहे उहो बरतानिया जे कंट्रोल में हो, मिस्र बि बरतानिया जे कंट्रोल में हो। उन खां पोइ बाल्फोर डिक्लेरेशन जेका थी 1917 में, जंहिंमें इहो ॿुधायो वियो त जेका फ़लस्तीन जी सरज़मीन आहे उहा तारीख़ी तौरु यहूदियुनि जी सरज़मीन आहे
ऐं असीं यहूदियुनि जे उन तारीख़ी हक़ खे फ़लस्तीन जी सरज़मीन ते क़बूल करियूं। सच पच त उहा जेका ॻाल्हि हुई उहा छा लाइ हुई? इसराईल हुननि खे इहा का परवाह न आहे त हीअ यहूदियुनि जी सरज़मीन आहे या इहो बाइबल में ॼाणायल आहे या तौरेत में ॿुधायल आहे, उन्हनि खे इन जी का परवाह न आहे। पर इसराईल हुननि खे ख़बर आहे त असांजे मुफ़ादनि जी पूराई कंदड़ हिकिड़ी कुवत विच ओभर में ज़रूरु हुजे, जेका अरबनि खे मुतहद थियण खां रोके, जेका तेल ऐं गैस जी एक्सप्लॉइटेशन करण में असांजी मदद करे। छाकाणि त अरब जॾहिं हू सल्तनत उस्मानिया खां अलॻि थिया हुआ, तुर्क सल्तनत खां उहे अलॻि थिया हुआ, तुर्क हाकिमियत खां जॾहिं उहे अलॻि थिया हुआ, तॾहिं हू क़ौमी बुनियाद ते उन खां अलॻि थिया हुआ ऐं उन्हनि जी पाण में हिकिड़ी यकजहती हुई। हू पाण में गॾियल तौरु हिकु क़ौम तौरु हुननि इहे पंहिंजा टुकड़ा विराए खया, उन्हनि खे मुल्क हिसे में आया। बहरहाल पोइ मगरिबी हिकिड़ी जेका मुदाख़लत आहे उन सबबु कुझु बादशाहतूं क़ाइमु थियूं, जीअं उर्दन में बादशाहत क़ाइमु थी, सऊदी अरब खे बादशाह ॾिनी वई ऐं तारीख़ी तौरु फ़लस्तीन सां धोखे जे करे उर्दन खे बाक़ाइदगी सां हिकिड़ी बादशाह ॾिनी वई, छाकाणि त उर्दन तारीख़ी तौर ते फ़लस्तीन जी सरज़मीन आहे ऐं मां इहो प्रूव करे सघां थो। मूं वटि काफ़ी सारा इन ॾस में किताब पियल आहिनि, मूं वटि शायदियूं बि पियल आहिनि। सो इसराईल मां सम्झां थो त हू बुनियादी तौर ते को बि मुल्क न आहे, न ई इख़लाक़ी तौरु हुन जे रहण जो को जवाज़ आहे। हू सरासर हिकिड़ो फाशिज़म आहे, हिकिड़ो कब्ज़ो आहे ऐं अमेरिका जी ऐं मगरिब जी हिकिड़ी मिलिट्री चौकी आहे अरबनि जो तेल लुटण लाइ ऐं विच ओभर में पंहिंजो धाको ॼमाइण लाइ। छाकाणि जॾहिं सल्तनत उस्मानिया जो कोलेप्स थियो ऐं अरब रियासतूं वजूद में आयूं ऐं उन्हनि जा सभु बॉर्डर्स पाण में लॻियल आहिनि, तव्हां ॾिसंदो त हू उत्तर अफ्रीका खां विच ओभर ताईं ऐं इहे यको ई पखिड़ियल आहिनि, वेंदे इराक़ ताईं मुकमल तौर ते अरब मुल्क आहिनि। उन्हनि जो जेको पाण में इतिहाद हो या जेका हुननि जूं फ़ौजी सलाहियतूं हुयूं कंहिं हद ताईं, जिन सल्तनत उस्मानिया खे बि कोलेप्स तरफ़ धिकियो, उन खां उहो ॾाढो ख़ौफ़ज़दा हुआ। ऐं जॾहिं बरतानिया जो सिज लथो पए ऐं अमेरिका जो राइज़ पियो थियो, तॾहिं हुन चयो त विच ओभर में असां हिकिड़ी अहिड़ी कुवत छॾे वञूं जेका असांजे मुफ़ादनि जी पूराई करे। छाकाणि उन वक़्तु तेल जा ज़ख़ीरा वॾे पैमाने ते अरब मुल्कनि मां निकिता पिए ऐं उते मेडिटेरेनियन समुंड हो, ॻाढ़ो समुंड हो, पर्शियन गल्फ हो। इन करे हुननि खे हिकिड़ो मुस्तक़िल इहो ज़हन में हुयो त असांखे हिन खिते ते पंहिंजो कंट्रोल रखिणो आहे। जीअं ॾखिण एशिया में हुननि कयो त बाबा हिंदुस्तान हिकिड़ो वॾो मुल्क आहे ऐं नेहरू कम्युनिस्ट ख़्यालनि जो मालिक आहे। उते तमामु एम एन राय जहिड़ा माण्हू बि मौजूदु आहिनि। उते बलोचिस्तान में जहिड़ो ख़ैरबख्श मरी जहिड़ो माण्हू मौजूदु हो। सो उन्हनि जीअं ॾिठो त जेको असां हिंदुस्तान आहे, जेकॾहिं उहो जीअं जो तीअं शिकिल में छॾे था वञूं त उते सोवियत यूनियन जो असरु अची सघे थो, उते कम्युनिस्ट निज़ाम नाफ़िज़ थी सघे थो, जेको असां लाइ ख़तरो हूंदो। इन करे हुननि हिकिड़ी पंहिंजी मिलिट्री चौकी ॿी पाकिस्तान जी सूरत में क़ाइमु कई। तीअं इसराईल बि हुननि हिकिड़ी पंहिंजी फ़ौजी चौकी क़ाइमु कई, जीअं उन जे ज़रिए असां पाण हुननि जे पुठियां बीठल हुजूं ऐं इसराईल जी सूरत में असां हिकिड़ो ख़ौफ़ ऐं ॾहकाव पैदा करे अरबनि खे चऊं त बाबा तव्हांजूं बादशाहतूं ख़तरे में आहिनि, तव्हांजो तेल ख़तरे में आहे, इन करे अचो तव्हां अमेरिका ॾांहुं अचो, रूस ॾांहुं तव्हां न वञो। तो इन करे हुननि उहो इसराईल जो उते क़यामु कयो ऐं लगातार हिन वक़्त ताईं 75 सालनि खां जेको हफ़ीज़ इसराईल उते क़ाइमु आहे, सच पई त मां उहा इसराईल जी ॾाहप नथो सम्झां ऐं मां हुनखे इसराईली ताक़त नथो सम्झां, उहा वेस्ट जी ताक़त आहे। हीउ जेको कॉन्फ्लिक्ट आहे 75 सालनि खां, अरफ़ात खे ओस्लो ठाह में गोॾनि भर झुकाइण, सच पच त उहा अमरीकी सलाहियत हुई, उहा का इसराईली ताक़त कोन हुई। अरफ़ात त 50 सालनि खां पियो विढ़ियो, या शाह हुसैन खे उर्दन जे बादशाह खे गोॾनि भर झुकाइण, या जमाल नासिर खे गोॾनि भर झुकाइण, या अरब नॉर्मलाइज़ेशन वेंदे कैंप डेविड अकार्ड, पोइ ओस्लो अकार्ड, पोइ इब्राहिम अकार्ड, उहा अमरीकी क़ाबिलियत आहे, उहा अमरीका जी उहा ताक़त आहे, उहा का इसराईल जी ताक़त कोन्हे। ऐं न ई अरब मुल्क इसराईल जी ताक़त खां ख़ौफ़ज़दा आहिनि। उन खां ख़ौफ़ज़दा आहिनि त उन जे पुठियां जेका बीठल कुवत आहे, उहा दुनिया जी सुपर पावर अमरीका आहे, जेका मास डिस्ट्रक्शन कराए सघे थी ऐं असांजी बादशाहतुनि खे ख़तरे में विझी सघे थी। छाकाणि त इसराईल इन पोज़ीशन में न आहे त हू सऊदी अरब जी बादशाहत खे ख़तरे में विझी सघे, या ख़ुदि इसराईल इन पोज़ीशन में बि न आहे त हू ईरान जी रिजीम खे ख़तमु कराए सघे या बशर उल असद जी रिजीम खे ख़तमु कराए सघे। पर उहो अमरीका आहे जेको ईरान लाइ बि ख़तरो आहे, जेको सऊदी अरब जी बादशाहत खे बि ख़तरे में विझी सघे थो। जीअं 2011, 12, 13 में अरब स्प्रिंग थियो, जंहिंखे बहार अरब चयो वेंदो आहे, जीअं बादशाहतूं उते ख़तरे में आयूं ऐं उते आम माण्हुनि जेके तवील अरसे खां हुक्मरान हुआ, उन्हनि जे ख़िलाफ़ उन्हनि बग़ावतूं कयूं। सो अमरीका उन्हनि सभिनी खे इहो ॾेखारणु चाहे थो इसराईल जी सूरत में त मूं वटि हिकिड़ो माण्हू अहिड़ो, मूं वटि हिकिड़ी अहिड़ी ताक़त इसराईल जी सूरत में मौजूदु आहे जेका तव्हां वटि तबाही मचाए सघे थी। ऐं मां पुठियां बीठल आहियां, कंहिं वक़्तु बि ऐं इसराईल खे हुशी ॾेई उनखे पुश करे तव्हांजे माण्हुनि खे क़तल कराए सघां थो, तव्हांजी जेका डेवलपमेंट्स तव्हां एॾियूं वॾियूं कयूं आहिनि उन्हनि जी तबाही कराए सघां थो, तव्हांजो ऑयल रिफाइनरीज़ उहे ख़तरे में आहिनि,
सो इहो समूरो वेस्ट जो हिकिड़ो किरदारु आहे जेको हिन वक़्तु ताईं इसराइल सां निभाईंदा पिया अचनि। या हाणे जीअं हसन नसरुल्ला जो क़त्ल थियो बेरूत में, त इसराइल वटि त उहे बम मौजूदु न हुआ जेके बंकर बस्टर बम आहिनि, उहे उन्हनि खे 1 साल खां पोइ अमेरिका ॾिना। अमरीकी महिरबानी सां इसराइल नसरुल्ला ताईं पहुतो जेको उहो हेठि बंकर में मौजूदु हो ऐं उनखे क़त्ल करे। इहा इसराइल जी विक्ट्री न आहे, इहा इसराइल जी ताक़त न आहे, पर इहा अमेरिका जी ताक़त आहे। ॿिए तरफ़ मुस्लमान मुल्कनि OIC खां सवाइ, कॉन्फ्रेंसुनि खां सवाइ, हिकिड़ी करारदाद खां सवाइ फ़लस्तीनी काज़ लाइ कुझु बि न आहे कयो। हुननि हिन वक़्तु ताईं छा कयो आहे? चलो हमास ऐं जिहाद इस्लामी, हिज़्बुल्लाह ऐं ॿियूं ॿियूं वेस्ट उन्हनि खे दहशतगर्द डिक्लेयर करे चुको आहे ऐं ख़ुदि अॼु दुनिया मञे पई त बाबा PLO सेक्युलर हिकिड़ी धुर हुई। भला सेक्युलर धुर जी जंहिंखे आलमी तौर ते हिकिड़ी रिकग्निशन हासिल हुई, अक़वाम मुतहिदा में बि उन्हनि खे हिकिड़ी रिकग्निशन हासिल हुई, उन्हनि जी भला मुस्लमाननि कहिड़ी मदद कई? अरफ़ात जी हिननि कहिड़ी मदद कई? उन वक़्तु फ़लस्तीनी काज़ जी हिननि कहिड़ी मदद कई? या फ़लस्तीनी माण्हू अॼु बि जेके वॾे पैमाने ते डायस्पोरा आहिनि, जलावतन आहिनि, उहे यूरोप मंझि था रहनि, उहे अमेरिका में था रहनि। उन्हनि जो मुस्लमान मुल्कनि में त पाण खे तादाद न हुअण जे बराबरि नज़र थो अचे। तव्हांखे मिस्र में फ़लस्तीनी नज़र न ईंदा, तव्हांखे लबनान में ईअं ख़ैमनि में फ़लस्तीनी रहंदे नज़र ईंदा, पर तव्हांखे यूरोप में उहा आलीशान मंज़िलुनि में रहंदे नज़र ईंदा। यानी यूरोप उन्हनि ते हिकु क़िस्म जो इहो थोरो कयो आहे त असां तव्हांखे तव्हांजी धरती खसी, पर तव्हां अचो ऐं हेॾां अची रहो ऐं ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारियो। मुस्लमान मुल्क मुंहिंजे ख़्याल में कुझु बि न आहे कयो फ़लस्तीन लाइ, नई फ़लस्तीनी काज़ लाइ, सवाइ करारदादुनि जे सवाइ। OIC जेके पाण में गॾिजाणियूं करे थी, वॾा वॾा मुस्लमान मुल्कनि जा हू झंडा लहराइनि था, पर अमली तौर ते पंहिंजे इत्तेहादनि जी मदद कीअं कबी आहे उहा अमेरिका ऐं वेस्ट हिन में साबित कयो आहे। ॿिए तरफ़ ईरान सच पई त एॾो वॾो जोखम खणण जे बावजूदि हू बीठो आहे। जेकॾहिं जमाल अब्दुल नासिर जो मिस्र पंहिंजी अरब क़ौम परस्ती वारे नज़रिए तां विथड्रा करे सघे थो, टोटल इलिमिनेशन ऑफ इज़राइल वारे ख़्वाब तां दस्तबरदार थी सघे थो, जेकॾहिं उर्दन, शाम उहे सभु दस्तबरदार थी सघनि था, जेकॾहिं इस्लाम जो अलमबरदार जेको मुल्क सम्झंदड़ आहे सऊदी अरब, जेको पाण खे चए थो त इस्लाम जो वारिस आहियां ऐं हुज़ूर जे दीन जो वारिस आहियां ऐं मुस्लमान जे दीन जो वारिस आहियां ऐं उन्हनि जा ज़ख़्म दरअसल मुंहिंजा ज़ख़्म आहिनि, जेकॾहिं उहो इसराइल सां नॉर्मलाइज़ेशन करे सघे थो, त छा ईरान उन एलिमिनेशन ऑफ इज़राइल वारे ख़्वाब तां दस्तबरदार नथो थी सघे? छा उन्हनि खे ईराननि खे इहो न हूंदो त असां पंहिंजे माण्हुनि जी ज़िंदगी बहितरीन बणायूं, या असां त आलमी पाबंदियूं ख़तमु थियनि, या असां बि तरक़ी करियूं? पर हू मज़ामती धुरनि सां गॾु बीठल आहिनि ऐं हिन जंग में लॻभॻि ईरान जा 50 अहम कमांडर शहीद थी चुका आहिनि। क़ासिम सुलेमानी खां वेंदे तव्हां ॾिठो त रज़ा मोहम्मद ताईं, ज़ाहिदी ताईं, सैयद रज़ा ज़ाहिदी जेको शाम में जेको सफ़ारतखानो ईरान, उन ते जेको हमिलो थी वियो, हाणे नसरुल्ला सां गॾु अब्बास निलफरोशन जेको अहम हिकिड़ो ख़ामनई जो माण्हू हो, कमांडर हो, उहो शहीद थी वियो। इन ताईं ईरान उन्हनि सां बीठो रहियो आहे। इस्लामी दुनिया जी फ़लस्तीनी काज़ सां का बि हमदर्दी कोन्हे, कंहिं बि क़िस्म जी हमदर्दी कोन्हे, सवाइ ज़बानी ॻाल्हियुनि ताईं। पर ॿिए तरफ़ वेस्ट इहो साबित कयो आहे त असां पंहिंजी क़ाइमु कयल रियासतुनि जो, पंहिंजी क़ाइमु कयल चौकियुनि जो हर सूरत में तहफ़ुज़ करे सघूं था, भले पूरी दुनिया जो अमुन असांखे ख़तरे में विझणो पए, भले पूरी दुनिया जा जेके आलमी क़ानून आहिनि उहे भले ज़मीन दोस्त थी वञनि, उन्हनि खे भले लताड़जे, उन्हनि जी तोहिन कजे, पर असां पंहिंजे इत्तेहादिन जी हिन सूरत में मदद करे सघूं था, हिन सूरत में मदद करे सघूं था, हिन रीति बि हिमायत करे सघूं था। ऐं जेको बारूद आहे, असां पूरी दुनिया में बारूद जी धप बर्पा करे सघूं था, पर असां पंहिंजे इत्तेहादिन खे छॾे नथा सघूं। ॿिए पासे इस्लामी दुनिया जो कंहिं बि क़िस्म जो को बि हिन में रोल आहे। मिसाल कल्ह पाकिस्तान हिकिड़ी कॉन्फ्रेंस कराई, फ़लस्तीन कॉन्फ्रेंस। बाबा फ़लस्तीन कॉन्फ्रेंस में छा थींदो? यानी तव्हां चओ था 2 स्टेट सोल्यूशन। बाबा 2 स्टेट सोल्यूशन त अक़वाम मुतहिदा पियो चए, भला पाकिस्तान अक़वाम मुतहिदा खां वधीक ताक़तवर आहे छा? या शहबाज़ शरीफ़ अक़वाम मुतहिदा खां वधीक ताक़तवर आहे छा? हुननि त अक़वाम मुतहिदा जे सेक्रेटरी जनरल ते पाबंदी हणी छॾी त हू इसराइल न ईंदो। एतिरे ताईं जो हू सुभाणे इहो चवंदा त हू विच ओभर में न ईंदो। सुभाणे इसराइल इहो चवंदो त अक़वाम मुतहिदा जे सेक्रेटरी जनरल खे असीं न्यूयॉर्क में न अचणु ॾींदासीं, छाकाणि त उहो हुननि जे बाबे जो मुल्क आहे अमेरिका, ऐं हू हुते पुर्तगाल जे अॻुवाण खे उते अचे न अचणु ॾियनि त हुननि खे केरु रोकींदो? सो इहा हुननि लाइ का वॾी ॻाल्हि कान्हे। सो हिन वक़्तु एक्सिस ऑफ रेजिस्टेंस पंहिंजे पेरनि ते बीठल आहे। ईरान भले उन्हनि जी सपोर्ट करे थो, जीअं मां सवेर चयो त ईरान जेकॾहिं मिस्र उन ॻाल्हि तां फिरी सघे थो, जेकॾहिं उर्दन फिरी सघे थो, छाकाणि त इहो फ़लस्तीन काज़ मुस्लिम काज़ आहे, अरब काज़ आहे, अरबनि जो क़ौमी मसइलो आहे। असां जॾहिं उन्हनि सां उनजी ॻाल्हि करियूं था त इंसानी बेसिस ते करियूं था, भले हू मुस्लमान आहिनि, पर असांजी उन्हनि सां जेका हमदर्दी आहे उहा उन्हनि जे इंसानी मसइले ते आहे, उन्हनि जे क़ौमी मसइले ते आहे, इंसानी बुनियादनि ते आहे। सो इहो जेकॾहिं अॼु ईरान बीठो आहे, सुभाणे न बीठो हूंदो, तॾहिं बि जेका फ़लस्तीनी मज़ाहिमत आहे, जेका अरब मज़ाहिमत आहे, उहा इसराइल जे ख़िलाफ़ तेसीं ताईं जारी रहंदी जेसि ताईं विच ओभर में फ़लस्तीन जो मसइलो मौजूदु आहे। ठीक है मंसूर, थैंक यू सो मच, तव्हां डिटेल कन्वर्सेशन कई।
असांखे मौजूदा सिलसिले ते ॻाल्हाइणो हो, पर तारीख़ में असां हलिया वियासीं। चलो इहो बि लाज़मी आहे, छाकाणि त तव्हां विदाउट हिस्ट्री, विदाउट नोइंग हिस्ट्री तव्हां अॻिते नथा वधी सघो। सो ही सेशन ईंदो दोस्तो, तव्हां ॿुधो, पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर करियो, इंडस डायलॉग खे सब्सक्राइब करियो। मंसूर असां सां गॾु हिते ई मने आकिल में मुस्तक़बिल में जेके बि ॻाल्हियूं थींदियूं, जेके बि सेशन्स थींदा, जेके मामला थींदा, ज़रूरु तव्हांजे आॾो जेको आहे उहो आणे रखंदासीं। थैंक यू सो मच तव्हांजे सपोर्ट जे लाइ, तव्हांजे सहकार जे लाइ। मंसूर, थैंक यू सो मच।